अस्सलामुअलैकुम। माया अली साहब, मुझे त में नाविल क़ैद आहे जेको अब्दुल्ला हुसैन जो नाविल आहे, मूं तर्जुमो कयो आहे। हीउ नाविल 2018 में छपियो रोशनी पब्लिकेशन पारां। हिन नाविल जी बुनियाद ते जेका ख़ूबसूरती आहे उहा इहा आहे त हिन नाविल जी कहाणी जंहिं रखवाल ॻोठ जे चौगिर्द घुमे थी, उहो ॻोठ बिल्कुलु असांजे ॻोठ जहिड़ो आहे, जंहिंमें पीरी मुरीदी ऐं उन जा सभु जेके तिलिस्म आहिनि उहे ॾिसण में अचनि था। पर अब्दुल्ला हुसैन जो कमाल इहो आहे त इन्हनि पीरनि मुरीदनि ऐं दरगाहुनि जे पोयां जेके कहाणियूं आहिनि उनखे अहिड़ी ख़ूबसूरतीअ सां बयानु कयो आहे जो असीं सभु छिरकी पऊं था। हीअ कहाणी असां सभिनी खे असांखे पंहिंजे ॻोठ जी लॻे थी, छो त उन जा सभु किरदार सादा सूदा असांजे ॻोठ जहिड़ा आहिनि। उन में किथे न किथे असांजो किरदारु हूंदो आहे। हिन नाविल जी कहाणी हिकु टिनि क़त्लनि ते ॿधियलु आहे, ऐं बल्कि चवां त टिनि क़त्लनि जे चौगिर्द फिरे थी। हिन नाविल में मेन किरदारु जेको आहे उहो आहे रज़िया सुल्ताना जो। रज़िया सुल्ताना हिकिड़ो अहिड़ो किरदारु आहे जेको मुख़्तलिफ़ दौरनि में ॿिनि दौरनि में हले थो ऐं मुख़्तलिफ़ हालतुनि मां गुज़रे थो। ऐं उहा औरत 3 क़त्ल करे थी, जिन क़त्लनि जो बि इन ई पीरी मुरीदीअ वारे सॼे हल्के सां ई वास्तो आहे। हिन किताब खे हिन वक़्त ताईं मूंखे जिन दोस्तनि बि फीडबैक ॾिनो आहे उन्हनि ॿुधायो आहे त हीअ हिकिड़ी वेहक में पढ़ियो वियो आहे। उनजो सबबु इहो आहे हिकु त किताब नंढड़ो आहे ऐं ॿियो नाविल नंढड़ो आहे, ऐं ॿियो उन जी कहाणी असांखे बिल्कुलु पंहिंजी लॻंदी आहे। हीअ किताब जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त 2018 में छपियो। हिन किताब जी क़ीमत आहे 160 रुपया। असांखे डिस्काउंट में 120 रुपया में मिली वेंदी ऐं कंहिं बि शहर में आसानी सां दस्तियाबु आहे। अब्दुल्ला हुसैन जो नालो कंहिं बि तारीफ़ जो मोहताज कोन्हे। अब्दुल्ला हुसैन जो उदास नस्लें असां हिकिड़ो पाइनियर आहे, असां सभिनी खे ख़बर आहे। अब्दुल्ला हुसैन जे हिन नावल में जेके हुस्नाकियूं आहिनि, जेके तिलिस्म आहिनि ऐं जेका फिक्शन हुन कमाल जी हूंदी आहे, उन में हिकिड़ी अहिड़ी पोढ़ी माईअ जो किरदारु आहे जेका नाविल जे आख़िर बिल्कुलु थोरो आख़िर खां ताईं त एबनॉर्मल आहे, ऐं जीअं ई नाविल ख़तमु थिए थो त उहा पोढ़ी औरत हिकु दफ़ो वरी जवान थी वञे। त अहिड़े क़िस्म जूं ॾाढियूं मज़ेदार क़िस्म जूं जेके अप्स एंड डाउन्स आहिनि हिन किताब में, इहे उमेद तव्हांखे पसंदि ईंदा ऐं हीअ किताब यकीनन तव्हांखे पंहिंजे सैर में जॻहि वठंदो। हिन नावल जो हिकिड़ो पैराग्राफ आउं तव्हां सां शेयर कयां थो, जंहिंमें अब्दुल्ला हुसैन जे इन नावल जी उणत जो अव्हांखे अंदाज़ो थींदो। मूं इनकार कॾहिं कयो आहे त मां गुनहगार कोन आहियां। रज़िया सुल्ताना वराणियो, इहे माण्हू त बेगुनाह हुआ जिन जो खून मूं बदिले जी बाहि विसाइण लाइ कयो हो। इहे त तुंहिंजे चवण ते लॻा हुआ, उन्हनि जो को बि ॾोह कोन हो। भली मूंखे फांसी ॾियो, पर असुलु ॾोहारी त तूं आहीं। अॼु मूं पंहिंजो ॾोह क़बूल कयो आहे, इन करे तोखे सभु कुझु ॿुधाईंदसि। हाणे तूं पुछंदे त मूं तोखे छो छॾे ॾिनो, मुंहिंजे बदिले जी बाहि रुॻो उन्हनि बेगुनाहनि जे रत सां ई छो विसामी वई। आख़िर मूं तोखे छो कोन मारियो? त ॿुध, मूं तोखे इन करे छॾे ॾिनो हो जो तो पंहिंजो पाण खे पाण ई सज़ा ॾेई छॾी हुई। कन खोले ॿुध अहमद शाह, उहो मासूम ॿारु जंहिंखे तूं पंहिंजे ज़बान सां मलून चयो हो, उहो तुंहिंजो पोटो हो। छा? अहमद शाह हैरत ऐं सदमे विचां उथी बीठो। संदसि जिस्म में ॾकणी पैदा थी पई। पोटो? हा, उहो फिरोज़ शाह जो ॿारु हो। तो त पाण ई पंहिंजी नसुल कशी करे छॾी, ऐं इहा अहिड़ी सज़ा हुई जेका मां तोखे बि नथे ॾेई सघियसि, ऐं इहा अहिड़ी सज़ा हुई जेका मां बि तोखे नथे ॾेई सघियसि। इहो कूड़ आहे, तूं कूड़ी आहीं। अहमद शाह रड़ करे चयो। करामत अली खां पुछ।
रज़िया सुल्ताना मूं ॾांहुं हथु खणंदे चयो, ही फ़िरोज़ शाह जो यार आहे ऐं गवाह आहे। ओचितो रज़िया सुल्ताना जे जिस्म में अजीबो ग़रीब तब्दीली आई। ईअं लॻो ॼण संदसि मथां नशे वारी कैफ़ियत तारी थी वई हुजे। संदसि अखियूं थोरियूं मथे थी वियूं ऐं उज़वा तणिजी विया। ॾिसंदे ई ॾिसंदे हुन बेशर्मीअ विचां पंहिंजो अगट खोलियो ऐं शलवार लाइ हेठि किराए छॾी। पोइ हुन पंहिंजो हथु टंगुनि जे विच में विधो ऐं झटके सां हिकु डिघी सन्हड़ी शइ कढी बिजलीअ जे हल्के रोशनीअ में पहिरीं नज़र सां सम्झ में न थे आयो त इहा कहिड़ी शइ हुई। कुदरती तौर ते असांजे दिलि में इहो ख़्यालु आयो त शायदि उहो को औज़ार हो जेको हुन लिकाए रखियो हो। इन ख़दशे तहत मां ई लेडी वार्डन मसूदा ख़ानम हिकु क़दम अॻिते वधियासीं, पर उन वक़्तु रज़िया सुल्ताना हथु मथे करे उन शइ खे असांजे साम्हूं आंदो। उन ते जॾहिं बिजलीअ जी रोशनी पई त असां ॾिठो त उहो मामूली प्लास्टिक जो नंढो गुॾो हो, जीअं ॿारनि जे खेॾण जो हूंदो आहे। उन जे चौधारी हिकु थुल्हो धाॻो ज़ोर सां वेड़ियल हो, ॼण उनखे महफ़ूज़ करे रखण जी कोशिशि कई वई हुजे। रांदीको सॼो किने रत ऐं रतूबत सां भरियल हो, जंहिंखे ॾिसी मूंखे ओकारा अचण लॻा। हूअ पंहिंजनि उघाड़ियुनि टंगुनि सां हिकु बिरांग भरे अहमद शाह जे वेझो अची बीठी। ओ मौलवी, ही ॾिस, ही तुंहिंजो पोटो आहे। रज़िया सुल्ताना उहो गुॾो अहमद शाह ॾांहुं वधाईंदे चयो, हिन नारे खे मूं छांव में सुकायो आहे। पोइ उन सां ॿधी वरी पंहिंजे कुख में विझो घुमां पई। इहा त मुंहिंजी मुहबत जी निशानी आहे। ओ नापाक, मां तौबा कीअं करियां? अहमद शाह जो मथो ॻिचीअ मथां कंबी रहियो। संदसि चहिरे ते तेज़ीअ सां वहशत फैलिजी रही हुई। उन वक़्तु मूं हिकु अजीब मंज़र ॾिठो। मूं हिकु सियाणे सेबते माण्हूअ खे लम्हनि अंदरि चरियाइप वारे हालत में लहंदे ॾिठो। संदसि अखियुनि में जानवरनि जहिड़ी चमक लही आई हुई ऐं हुन धिको ॾेई रज़िया सुल्ताना खे हेठि किराए छॾियो ऐं पुठिएं पेर मरदूद मरदूद केदी मरदूद मरदूद केदी केदी चवंदो था वञे। ऐं उमेद कयां थो त जहिड़ी मुहबत सां मूं हिन नावल खे तर्जुमो कयो आहे, अवां ज़रूरु पढ़ंदा ऐं हिनखे ईअं ई ॾिसंदा जीअं मूं तव्हांखे ॿुधायो आहे त हीउ तव्हांजे ॻोठ जो नावेल आहे। ऐं उमेद त असांखे अवां सुठी